जी नाज़रीन, इते अवां खे आगाह कयूं नंदरे मां लाड़काने ज़िले जूं 8 अस्पतालूं PPHI हवाले कई वियूं आहिनि। DHO लाड़कानो अस्पतालूं PPHI हवाले करे सिहत जे सेक्रेटरी खे आगाह करे छॾियो आहे। नंदरे मां अवां खे ख़बर ॾियूं पिया, लाड़काने ज़िले जूं 8 अस्पतालूं PPHI हवाले कई वियूं आहिनि। DHO लाड़कानो अस्पतालूं PPHI हवाले करे सिहत वारे सेक्रेटरी खे आगाह करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया, नंदरे मां लाड़काने ज़िले जूं 8 अस्पतालूं PPHI हवाले कई वियूं आहिनि। तफ़सील वठंदासीं नंदरे मां रशीद अबड़ो खां। रशीद, आगाह कजो। जी बिल्कुल, सेहत खाते पारां लाड़काने ज़िले जूं 8 हॉस्पिटलूं जेको आहे त हैंड ओवर करे PPHI NGO जे हवाले कई वियूं आहिनि। उन में 3 सालक हॉस्पिटलूं आहिनि, जंहिंमें आरीजा, डोकरी, रतेदरो, जॾहिं त गेरेलो, बाटरे, पंगुलदेरो ये रूरल हेल्थ सेंटर आहिनि। उन सां गॾु नौदेरो 100 बेडेड हॉस्पिटल ऐं 50 बेडेड हॉस्पिटल गड़ी खुदा बख़्श समेत जेके 8 हॉस्पिटलूं आहिनि उहे PPHI जे जेको आहे त हैंड ओवर कई वियूं आहिनि। DHO लाड़कानो पारां जेको आहे त DHOL / 1267/72 जेको आहे त नोटिफिकेशन जारी करे सेक्रेटरी हेल्थ खे जेको आहे त आगाही ॾिनी आहे। सेक्रेटरी हेल्थ पारां कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे त DHO लाड़कानो खे इहो लेटर लिखी हुकुम ॾिनो त जेके लाड़काने ज़िले जूं जेके 8 हॉस्पिटलूं आहिनि उहे PPHI जेको MO जेको उन्हनि साइन कयो उन तहत जेको आहे त ॾिनी वञे, जंहिंखां पोइ अॼु जेको आहे त PPHI इन्हनि हॉस्पिटलनि जो इंतज़ाम संभाले वरितो आहे। यादि रहे त कुछ टाइम अॻु में जेको आहे त IHS सां जेको आहे त सिंध हुकूमत पारां मुआहिदो ख़तमु कयो वियो, जिन सां 10 सालनि जो मुआहिदो कयो वियो, जंहिंखां पोइ 3 सालनि अंदरि IHS पारां उनजी जेका आहे त माण्हुनि खे बहितर नमूने सां सिहत जूं सहूलियतूं फराहम न करण खां पोइ सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेजूअ पारां IHS सां जेको आहे त मुआहिदो ख़तमु कयो वियो, जंहिंखां पोइ हिकु दफ़ो ॿीहर PPHI NGO जे लाड़काने ज़िले जूं इब्तिदाई तौर ते 8 हॉस्पिटलूं जेको आहे त हवाले कयूं आहिनि। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।